अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल? तो उमेद कयां थो ठीक ठाक हूंदव। छा दोस्तों पापनगर ड्रामे में रेस बालाद खान जी शादी राबेल सां थींदी या न थींदी, आख़िरकार छा थियण वारो आहे, हिन वीडियोस में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त महिरबानी करे मुंहिंजे यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तों रेस बालाज खान जेको राबेल जे मथां आशिक़ु थी पियो आहे ऐं रेस बालाज खान जे ख़्यालनि में जेको आहे त अची वई आहे राबेल ऐं हू चाहे थो त मां हुन सां शादी कयां, पर दोस्तों राबेल हुनखे नथी चाहे। या दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 30 ऐं 40 किसनि जे अंदरि रेस बालाज खान जेको आहे त राबेल खे अगवा करे वेंदो ऐं ज़बरदस्ती रेस बालाज खान जेको राबेल सां शादी थींदी ऐं करण वारो आहे राबेल सां ज़बरदस्ती शादी 30-40 किसनि जे अंदरि। मां तव्हांखे इहा मुकमल तफ़सील ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।